नाज़रीन के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त मलीर ज़िले में लाॻीतो 24 कलाक बरसात जे तेज़ वसकारे खां पहिरियों भेरो मुख्य 6 नदियूं तार वही मलीर नदीअ में छोड़ करे रहियूं आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद ख़ासकेली मूजिबि गडाप मोईदान कंड झंग जा 200 खां वधीक ॻोठनि जा ज़मीनी रस्ता कटिजी विया। मलीर कंड झंग जो सुल्तान शाह शिराज़ी डैम टुटी वियो आहे। पाणी जो तेज़ वहिकिरो ॻोठनि तरफ़ वधी रहियो आहे, जंहिंमें साईंदाद ॻोठ, सोमार ॻोठ, नंगर छुटो ॻोठ जे मुतासिर थियण जो ख़तरो वधी वियो आहे। नाज़रीन के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त मलीर ज़िले में लाॻीतो 24 कलाक बरसात जे तेज़ वसकारे खां पहिरियों भेरो मुख्य 6 नदियूं तार वही मलीर नदीअ में छोड़ करे रहियूं आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद ख़ासकेली मूजिबि गडाप मोईदान कंड झंग जा 200 खां वधीक ॻोठनि जा ज़मीनी रस्ता कटिजी विया। मलीर कंड झंग जो सुल्तान शाह शिराज़ी डैम टुटी वियो आहे। पाणी जो तेज़ वहिकिरो ॻोठनि तरफ़ वधी रहियो आहे, जंहिंमें साईंदाद ॻोठ, सोमार ॻोठ, नंगर छुटो ॻोठ जे मुतासिर थियण जो ख़तरो वधी वियो आहे।